अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियों साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 31। इल्म अदब जो वाधारो। कलोड़नि जे दौर में तालीम जे हवाले सां मथे हिकु अभ्यास अची चुको आहे। तालीम जे शोबे जे मुताले खां पोइ असीं ज़िक्र हेठि दौर में इल्म अदब जे वाधारे मुतालिक़ मुतालियो कंदासीं। असां हाणे ॾिठो त कलोड़ा दौर में मुल्क जी कुंड कुड़छ में तालीम जा नुमाया मर्कज़ मौजूदु हुआ, जिते वक़्त जा माहिर उस्ताद दर्स तदरीस में मशगूल हुआ। ज़ाहिर आहे त जिते मकतब ऐं मदरसा हुआ, लाइक़ उस्ताद हुआ, बहितरीन कुतुबखाना हुआ, उते इल्म अदब जे वाधारे लाइ पिणु साज़गार माहौल मौजूदु हो। इन पस मंज़र में कलोड़नि जे दौर में सिंध अंदरि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में सवें किताब लिखिया विया ऐं एतिरी तादाद में शाइर पिणु पैदा थिया। अरबी इल्मी ऐं दीनी तालीम जे हवाले सां अहमियत रखंदड़ ॿोली हुई। फ़ारसी ॿोली वक़्त जी सरकारी ज़ुबान हुई। लिख पढ़ण जो समूरो कमु हिन ज़ुबान में थींदो हो। इन रीति हिन ॿोलीअ खे सरकारी सरपरस्ती मिलियल हुई। हाकिमनि न रुॻो फ़ारसी आलमनि जी इयानत कई, पर पाण बि हिन ज़ुबान में तसनीफ़ तालीफ़ कई। सिंधी ॿोली अवाम जी ॿोली हुई। ख़ुदि हाकिमनि जी ज़ुबान बि सिंधी हुई। कलोड़नि जे दौर में पहिरियों भेरो सिंधी ज़ुबान वॾे पैमाने ते तहरीर में आई। हेठि मुख़्तसिर तौर ते कलोड़नि जे दौर में टिनी ॿोलियुनि में थियल तसनीफ़, तालीफ़ ऐं पैदा थियल साहती सरमाए जो सर्वे कंदासीं। अरबी लिखंदड़। अरबी ॿोली इस्लामी उलूमनि जे हासिल करण जो अहम ज़रियो हुजण सबबि अरबनि जे दौर खां वठी सिंध में तरक़ी ऐं तरवीज में रही। सूमरनि ऐं समन ताईं हीअ ॿोली हर लिहाज़ सां फ़ौक़ियत रखंदड़ हुई। अरगूननि खां पोइ फ़ारसी ॿोली सिंध में अवल दर्जो हासिल कयो। इन करे अरबीअ खे कंहिं हद ताईं धकु लॻो। इन हूंदे बि हिन ज़ुबान में अरबनि खां वठी मुग़लनि ताईं सिंध अंदरि तसनीफ़ तालीफ़ थींदी आई। कलोड़नि जे दौर में बि अॻु वांगुरु अरबी ज़ुबान इस्लामी इल्मनि जे सरचश्मे तौरु मुख्य अहमियत रखंदड़ ॿोली ॾिसिजे थी। इन रीति ज़िक्र हेठि दौर में मुख़्तलिफ़ आलिमनि अरबी ज़ुबान में कलम हलायो ऐं के मशहूरु किताब लिखजण में आया। कलोड़नि जे दौर में अरबी ज़ुबान में जन बुज़ुर्गनि कलम खयो ऐं किताब तयारु कया, उहे घणे भाङे वक़्त जा नामवर उस्ताद ऐं अदीब हुआ, जन जो ज़िक्र मथे थी चुको आहे। हिन दौर में जन उनवाननि ते अरबी ज़ुबान में कलम खयो वियो, उन्हनि में ख़ासि करे इस्लामी उलूमनि खे वॾी अहमियत हासिलु रही। अक्सर संजीदा किताब लिखिया विया। ताहम कुझु आलमनि अक़ीदनि जे इख़्तिलाफ़ सबबि हिक ॿिए ते तहरीरी हमला बि कया। सिंध जेतोणीकि ज़िक्र हेठि दौर में वॾियुनि तब्दीलियुनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो, पोइ बि अरबी लिखंदड़नि जो उन तरफ़ घटि तवजो ॾिसिजे थो। हिन दौर में थियल तसनीफ़ तालीफ़ बाबति अॼु पक सां कुझु लिखणु मुश्किल आहे। उनजो हिकु सबबु हीउ बि आहे त हिन ॾस में को बि नुमाया इल्मी तहक़ीक़ी कमु न थियो आहे। ॿियो सबबु हीउ आहे त उन दौर जी तसनीफ़ या त वक़्त पवण सां ज़ाया थी चुकी आहे, या वरी सिंध खां करे अरबुस्तान ताईं ज़ाती या सरकारी कुतुबखाननि में महफ़ूज़ थी अखियुनि खां ओझल थी वई आहे। अरबुस्तान में मौजूदु सिंध जे आलमनि जे लिखियल अरबी किताबनि कलमी नुस्ख़नि बाबति सऊदी अरब में मुक़ीम कारी डॉक्टर अब्दुल क़यूम अल सिंधी हिकु कैटलॉग फ़हरिस्त मक़तूआत उलमा अल सिंध फ़िल किताब अल हरमैन अल शरीफ़ैन तयारु कयो आहे, जो इशात हेठि आहे। बदिलजंदड़ तालीमी सूरत हाल सबबि अरबी ॿोली असां लाइ ओपरी थी रही आहे। इन करे असांजो फ़र्ज़ु आहे त अक़ीदे जे इख़्तिलाफ़ खां हटी करे सिंध जे अरबी अदब जो मुतालियो करे पंहिंजी अदबी तारीख़ जे हिकु अहम बाब खे महफ़ूज़ कयूं। हेठि कलोड़नि जे दौर जे कुझु अरबी किताबनि ऐं लिखंदड़नि जो सरसरी ज़िक्र कजे थो। मखदूम अबुल हसन कबीर। मखदूम साहब जो ज़िक्र मथे आलमनि ऐं उस्तादनि जे ज़िक्र में थियो आहे। 1139 हिजरी 1726 ईस्वीअ में मदीने में फ़ौत थियो। तॾहिं सोग में शहर जो समूरो कारोबार बंदि कयो वियो। कासमी साहब हिन आलिम जी अरबी किताबनि जो विचोर ॾिनो आहे ऐं लिखियो आहे त संदसि तसनीफ़ूं सॼे आलम इस्लाम में मक़बूल ऐं राइज आहिनि। हाशिया सही बुखारी, हाशिया सही मुस्लिम, हाशिया इब्ने माजा, हाशिया सनन नसाई, हाशिया सनन अबू दाऊद, हाशिया तिरमिज़ी, हाशिया मुस्नद इमाम अहमद बिन हम्बल, हाशिया तफ़सीर बैज़ावी, हाशिया फ़तल कदीर, हाशिया किताब अल अज़कार इमाम नोवी, हाशिया ज़ुहरा बिन अल मला अल कारी, तफ़सीर अल लतीफ़, हाशिया अल जलालेन, हाशिया शरह अल जवामिअ, अल फ़ुयूज़ात अल नबविया,
मनहल अल हदा शरह मुअदन अल सलाह। कासमी साहब जो मकालो नई ज़िंदगी जनवरी 1965 ईस्वी। मोहम्मद हयात सिंधी, हिन बुज़ुर्ग जो ज़िक्र बि उस्तादनि वारे हिसे में थियो आहे। अलामा अबुल हसन कबीर जे वफ़ात खां पोइ मोहम्मद हयात मदीने में संदसि दर्स ऐं तदरीस जे सिलसिले खे जारी रखियो। इल्मी दुनिया में अलामा हयात जे हिननि किताबनि जा नाला मिलनि था। शरह अल तरग़ीब वल तहरीब अल मंज़री 2 जुल्द, शरह अल अरबैन अल नविया, मुख्तसर ज़वाजिर, शरह अल अरबैन हादीसा मिन जम अल मला अल कारी, अल यकाफ़ अल सबब अल इख्तिलाफ़, तफ़त अल अनाम फ़िल अमल बहदीस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, इरशाद नकाद अल तहसीर अल इज्तिहाद, शरह अल हकम अल अताया, शरह हकम अल हदाया, रिसाला रद तवाबीब, फ़तल गफ़ूर, रिसाला अल नही मिन अशकल मरा व निस्वान। 10 नंबर किताब में मखदूम मोहम्मद मुइन खे जवाब ॾिनाई जो मुहर्रम जे मातम जो प्रचारक हो। ही किताब ताज़ो मौली अब्दुल वाहिद चाचड़ इत्तिखाज़ुल मातम मिन मवासम जे नाले सां सिंधी तर्जुमे जी सूरत में छपियो आहे। मोहम्मद हयात सिंधी मदनी नई ज़िंदगी सिफ़ो 8 अक्टूबर 1963 ईस्वी। कासमी साहब जो मकालो। मोहम्मद हयात हिकु रिसालो दरतुल फल इज़हार गश नक़दुल सरा नाले सां लिखियो। हीउ मुख़्तसर रिसालो ॿियनि किताबनि सां गॾु छपियो आहे। वधीक ज़िक्र अॻिते ईंदो। उनखां सवाइ मौलाना अब्दुल वहाब चाचड़ शरह अल अरबैन अल नविया सन 2000 ईस्वीअ में छपियो आहे। अबुल हसन सग़ीर ही टियों आलिम आहे जो मदीने वियो, उते दर्स ॾिनाई ऐं उते ई फ़ौत थियो। हिन जे अरबी किताबनि जा नाला हिन रीति मिलनि था। बहजतुल नज़र अल शरह नख़बतुल फ़िक्र, हवाशी दर मुख्तार, मुख्तार अल तवार फ़ी अल अतवार अल मुख्तार, रिजाल मसनद अहमद बिन हम्बल, शरह जाम अल सवाल अल उसूल, अल फ़ुयूज़ात अल नबिया फ़ी हल गाज़ी अल बरक़विया, अम्बाल अम्बाए अम्बाए अल अम्बाए फ़िल हयात अल अम्बिया, हाजी मोहम्मद कायम नई ज़िंदगी सिफ़ो 26 जनवरी 1965 ईस्वी। कासमी साहब जो मकालो। हाजी मोहम्मद कायम मुहद्दिस कायम मोहम्मद कायम चौथों आलिम आहे जो मदीने वञी उस्ताद थियो ऐं वॾो नालो कढियाई। हिन जे 3 किताबनि जो इल्मी दुनिया खे पतो आहे। तबयानुल सवाब फ़ी मनाक़िब सैदी अल माब, फौजुल कराम बमासिबतुल वज़अल यदैन तहतल सरा उल फ़ुक़हा, रिसाला फ़िल रद्द अल असला मुक़दमातुल सलाह, ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं सिफ़ो 789 790। हाजी मोहम्मद कायम जो टियों किताब असल में मखदूम मोहम्मद हाशिम जे किताब इस्लाह मुक़दमात सलाह जो जवाब आहे जो हिन मखदूम अबुल हसन जे सिंधी किताब मुक़दमा सलात जे इस्लाह तौरु लिखियो हो। अबुल हसन ॾाहिरी। हाजी अबुल हसन बुनियादी तौर ते हिकु सूफ़ी ऐं फ़ारसी ज़ुबान जो अहले कलाम आहे। ताज़े दौर में हिन जी 2 अरबी किताबनि जो पतो पियो आहे। अल तालिकातुल अल मरका शर अल मिशकात, रफ़ा अल फ़रिया वल मरिया। 2 नंबर किताब फ़िक़्ह हनफ़ी मूजिब वापार ऐं कर्ज़ जी ॾे वठि बाबति आहे। हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद ॾाहिरी मखदूम अबुल हसन ॾाहिरी मकालो छपियल रिसालो मेरान 3/4 1997 ईस्वी। मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी। मखदूम अब्दुल रहीम मंगरियो सिंधी ज़ुबान जो आलिम ऐं शाइर थी गुज़रियो आहे। लवारी वारे बुज़ुर्ग ख्वाजा मोहम्मद ज़मान जो नक्शबंदी तरीक़े में मुरीद बणियो। हिकु मुहरके में 1192 हिजरी 1778 ईस्वीअ में शहीद थी वियो। फ़कीर साहब जा 2 अरबी किताब मिलनि था। शरह इबियात सिंधी, फ़तह फ़ज़ल, कलाम गिरोड़ी मुक़दमो डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो, कराची 1995 ईस्वी। पहिरें किताब में ख्वाजा मोहम्मद ज़मान जे सिंधी कलाम जी शरह लिखियाई। हिन शरह खे डॉक्टर दाऊद पोटरे सिंधी ज़ुबान में तर्जुमो करे ऐं पिणु सिंधी बैतनि खे निर्वार करे साल 1939 ईस्वीअ में शाया कयो। ॿी किताब में पंहिंजे मुर्शद जे सिंधी कौलनि खे अरबीअ में लिखियो अथसि।
फ़तल फज़ल जो सिंधी तर्जुमो मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी साहिबु कयो, साल 1988 ईस्वीअ में छपियो आहे। मखदूम मोहम्मद मुईन नामवर अहले दिल सूफ़ी आलिम उस्ताद ऐं अहले कलम थी गुज़रियो। हिन जो घणो कलम ई पोरियो ज़ाया थी वियो आहे। मखदूम साहिब जे 30 खां बि वधीक अरबी किताबनि जा नाला मिलनि था। हिन जी तहरीर जा उनवान तसौफ़, अहल बैत सां मोहबत, निमाज़ में हथ खणणु, हदीस, मुहर्रम जो मातम, मंतक ऐं इब्ने अरबीअ जे मक़ोलनि जे उपटार पे रहिया। तहरीरी तौर ते मखदूम मोहम्मद मुईन ऐं मखदूम मोहम्मद हाशिम जे ख़ानदान हिक ॿिए खे रद ऐं जवाबु ॾींदो थी रहियो। कुझु किताबनि जा नाला हिन रीति आहिनि: शरह रमूज़ अक़ाइद सूफ़िया, रिसाला दर बयान असबात रफ़ा यदैन, रिसाला दर तहक़ीक़ अहल बैत, रिसाला दर तहक़ीक़ मान हदीस, रिसाला दर असबात इस्लाम अबी तालिब, रिसाला दर बहस तनासिख, दरासात बैब। ही आख़िरी किताब सिंधी अदबी बोर्ड 1957 ईस्वीअ में शाया कयो। सैयद असामुद्दीन राशिदी ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, सिफ़ो 790 खां 791, साल 1981 ईस्वी। मीर नजमुद्दीन अज़लत मखदूम मोहम्मद मुईन जो भाणे जो घणा अरबी किताब लिखिया आहिनि, लेकिन उन्हनि मां सिर्फ़ु हिक जो नालो मिले थो। मीर कानिया मूजिबि हिन यकरोज़ी नाले बहितरीन अरबी किताब लिखियो। मकालत शुरा सिफ़ो 438। शाह फ़कीरुल्लाह अलवी अफ़गानिस्तान मां सिंध में अची शिकारपुर में आबाद थियो। हिन जी वफ़ात ऐं मदफ़न बि शिकारपुर में थियो। अरबी ज़ुबान में घणा किताब लिखिया आहिनि, जंहिंजो मौज़ू तसौफ़ ऐं मज़हबियात आहे। कुझु किताबनि जा नाला हिन रीति आहिनि: कुतुबुल इरशाद, तरीक़तुल इरशाद, जवाहरुल औराद, मुंतख़बुल उसूल। सिंध जा इस्लामी दर्सगाह सिफ़ो 267। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी। मथे हिन आलिम ऐं उस्ताद जो ज़िक्र अची चुको आहे। अहले कलम तौरु मखदूम साहिब निहायत जफ़ाकशी कई। सिंधी, अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि में 150 खां मथे किताब लिखिया आहिनि। मौलाना अब्दुल रसूल मक्सी, जंहिं कुझु साल अॻु मखदूम मोहम्मद हाशिम ते सिंध यूनिवर्सिटीअ में डॉक्टरेट जो मक़ालो पेश कयो, उन जी राय आहे त हिन वक़्त में मखदूम मौसूफ़ जा 48 अरबी किताब मौजूदु आहिनि। पंहिंजे कलम ज़रिए हम असर आलमनि सां बहस कयाई। ॿिए तरफ़ को बि अहिड़ो फ़न या मौज़ू कोन्हे जंहिं ते पाण न लिखियाई। सीरत, फ़िक़ा, हदीस, सवान, तफ़सीर, तसौफ़ ऐं तजवीद। मतिलबु त मखदूम साहिब हर उनवान ते ख़ूब लिखियो आहे। कुझु किताबनि जी उपटार कजे थी। सीरत ते संदसि मशहूरु किताब बज़ल क़वा आहे। हीअ किताब मखदूम अमीर अहमद जी तरतीब सां सिंधी अदबी बोर्ड 1966 ईस्वीअ में छपियो आहे। मखदूम अबुल हसन जे मुक़दमा सलात जो इब्तिदा में पाण फ़ारसीअ में इस्लाह मुक़दमा सलात जे नाले किताब लिखी रद ॾिनाई। जॾहिं हाजी मोहम्मद क़ाइम ठटवी मखदूम साहिब जे रद जो जवाबु लिखियो, तॾहिं वरी पाण अरबी ज़ुबान में अलशफ़ा अल दाइम अन एतराज़ अल क़ाइम नाले रिसालो लिखी उनखे जवाबु ॾिनाई। मखदूम मोहम्मद मुईन करबला जे वाक़े ते मातम करण जी हिमायत में कुरतुल ऐनैन फिल बका अली अल इमाम हुसैन नाले सां हिकु रिसालो लिखियो। मखदूम मोहम्मद हाशिम कशफुल गता अमायहल व यहरम मिन नूहे वल बका किताब लिखी मोहम्मद मुईन खे रद ॾिनो। उन दौर जे आलमनि में हिन मौज़ूअ ते बि तहरीरी बहस थियो त निमाज़ दुन खां हेठि हथ ॿधी पढ़िजे या मथे हथ ॿधजनि। मखदूम साहिब हिकु रिसालो दरम अल सरा फिल वज़ अल यदैन तहत अल सरा लिखी दुन खां हेठि हथ ॿधण जे फ़ाइदे में लिखियो। मोहम्मद हयात चाचड़ अल दुरा फ़ी इज़हार गशा नक़दुल सरा नाले किताब लिखी मखदूम मोहम्मद हाशिम खे रद ॾिनो। वरी मखदूम साहिब मयाल नकाद फिल तमीज़ुल गशूश मिन जियाद रिसालो लिखी मोहम्मद हयात खे जवाबु ॾिनो। साॻिए उनवान ते मोहम्मद हाशिम टियों किताब तरसील कुदरा अला दरहम अल सरा नाले सां लिखियो। संदसि उहे 3 रिसाला मोहम्मद हयात जे किताब सां गॾु सन 1414 हिजरीअ में कराचीअ मां छपिया आहिनि। मखदूम साहिब जे किताबनि जो मुतालियो मौजूदा दौर जे आलमनि जो अहम मौज़ू आहे। मौलाना डॉक्टर अब्दुल रसूल कादरी ऐं डॉक्टर मोहम्मद इदरीस अल संदी सूमरो कंडियारो जे कुतुबखाननि में मखदूम मोहम्मद हाशिम जे किताबनि जो वॾो तादाद मौजूदु आहे।
मखदूम मोहम्मद हाशिम जे छपियल किताबनि लाइ ॾिसो रिसालो मेहरान नंबर 2 ऐं 3 साल 2023 ईस्वी डॉक्टर मोहम्मद इदरीस अल सिंधी जो ज़ख़ीम मकालो। उन खां सवाइ प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कईम सिंधी सऊदी अरब में मुलाज़मत कंदे मखदूम मोहम्मद हाशिम जे अरबी ज़ख़ीरे ते कमु करे रहियो आहे। अल्तगाव फिल मसालत रॉ अल अलवा लुअल मकनून अल हजतल कविया ऐं कशफुल रैन नाले 4 किताब डॉक्टर अब्दुल कईम सिंधी जे सही सां ताज़ो छपिया आहिनि। मखदूम अब्दुल लतीफ़ ही मखदूम मोहम्मद हाशिम जो पुटु हो। पाण मखदूम मोहम्मद मुइन जे किताब दरासातुल बैत जो जवाब ज़बुल ज़बाबाब नाले हिकु ज़ख़ीम किताब में ॾिनई। हीअ किताब सिंधी अदबी बोर्ड 2 जुल्दनि में साल 1959 ईस्वीअ में छपियो आहे। मखदूम अब्दुल लतीफ़ के ॿिया किताब बि तयारु कया। मखदूम इब्राहिम मखदूम मोहम्मद हाशिम जो पोटो ऐं मखदूम अब्दुल लतीफ़ जो पुटु हो। वालिद जी वफ़ात 1189 हिजरी 1775 ईस्वीअ खां पोइ ठटे जो काज़ी बणियो। इहो उहिदो अब्दुल नबी ख़ान जे दौर ताईं वटसि रहियो। संदसि वफ़ात सन 1225 हिजरी 1810 ईस्वीअ में कच्छ मड में थी। मखदूम इब्राहिम अरबी ज़ुबान में ॻच किताब लिखिया। पाण वालिद ऐं ॾाॾे वांगुरु हमअसर आलमनि सां कलमी मोरका कयाई। मखदूम मोहम्मद मुइन जे 7 किताबनि जो जवाब अल कस्तासुल मुस्तकीम जे नाले हिकु किताब में लिखियाई। लेकिन संदसि ख़ासि इल्मी मोरका मटियारी शहर जे आलिम मखदूम उस्मान सां थिया। कलोड़नि जे आख़िरी दौर में सिंध जा खोसा जोधपुर में घिड़ी धाड़ा हणंदा हुआ ऐं जोधपुरियुनि जूं ज़ालूं बि खणंदा हुआ। खोसनि पंहिंजूं कारवायूं टालपुरनि जे दौर में बि जारी रखियूं। अंग्रेज़नि सिंध खे फ़तेह कयो तॾहिं खोसनि जी अहिड़ी फुरलुट खे बि बुनियादु बनायो वियो। मखदूम इब्राहिम खोसनि जे उन अमल जी हिमायत कई ऐं 2 किताब लिखिया। अमातुल अज़ल अबीद अन तरीक़ जवाज़ इस्तेमाल अमवाल काफ़िर अनीद दमाजुल मुगन्नम फ़ी मसाइलत अनजोदा बरूदार हर्ब अब्दुल रशीद नोमानी कुतुब खाना मज़हर अल उलूम कराची जा कलमी नुस्ख़ा उर्दू रिसालो अल ज़ुबैर बहावलपुर नंबर 11 साल 1967 ईस्वी। मखदूम उस्मान वक़्त जो नामवर आलिम ऐं उस्ताद हो। संदसि तालुक़ मटियारी शहर सां हो। हिन जा मखदूम इब्राहिम सां कलमी मोरका थिया। मखदूम उस्मान खोसनि जे फुरलुट जे ख़िलाफ़ु हो ऐं उन बाबति किताब लिखियाई। जॾहिं त मखदूम इब्राहिम खोसनि जे फुरलुट खे जाइज़ सॼो। मखदूम उस्मान जी किताबनि जी घणी ख़बर कान्हे। अलबत संदसि हिकु शागिर्द मोहम्मद सादिक उस्ताद जी हिमायत में मखदूम इब्राहिम खे जवाबु ॾिनो। संदसि उहो किताब बाद में रिसाला सादिकिया जे नाले सां मशहूरु थियो। अब्दुल रशीद नोमानी साॻियो हवालो।